सोनी सद को रेसा अचे मानी खाओ ये मानी परे करे ये मानी कमा खाओ मानी में तावीज़ हूँ ताला मानी तैयार किया अच्छे खाओ आहे था घर के नाटक बनाए छो तो अरे गाल बधो अज मानी मां न खाईंदुस तहां भी खाईंदो ऐं तहां बिनी के एक प्लेट में गॾु खाइणो पवंदो मां इन छोरी सां गॾिजी मानी खाईंदसि तूं मानी न खाईंदी हिन सां गॾिजी तूं आहे कहिड़ी बाग जी मूरी हैं मानी न खाईंदी तो जा वॾा बि न प्लेट में मानी खाईंदा असां माण्हू आहियूं मोहबती वॾी कोशिशि कईसीं त तव्हांखे प्यार ऐं मोहबत में सम्झाए थे पर न साईं तव्हां त सुधरण जो ई ॾाढो हाणे थी ख़बर पए ॿिनि मिंटनि में ओयो रेसा के गावड़ा अचे देव न अरे निभागियो ये कहिड़ो नखरो शुरू कयो अथव ॿियो चवां थो वे तूं बि अलाए कहिड़ो निभागियो हिकिड़े मोहबती माण्हूअ जे मथे में लॻी वयूं आहिनि अचे वठ अचे खाओ मानी खाओ वठ अरे तव्हां भई पाण खे सम्झो छा थियूं सोनी अॼु खां पोइ हिन ॿिन्ही मां को बदिलाई करे मूंखे ॿुधाइजां त इहो मथो कचो करे छॾियांसि मानी खा वठ शाबाश सोनी सद को लगा रखें छोरी मां तोखे ॾिसी रहंदसि सुनी सॼी शरारत तुंहिंजी आहे तुंहिंजी नको इन में मुंहिंजी का बि शरारत कोन्हे हे जेको सभु कुझु थिए पियो न इहो तव्हां ॿिन्ही जे ज़िदह करे पियो थिए असीं पुलिस खां निकिरी वियासीं नजीब पुठियां फायर कयो जंहिंमें नवाज़ मारिजी वियो नजीब जॾहिं इहो साम्हूं निबिड़ी सघियो त पुलिस जी चमचा खोरी करे उन जो दल्लो भरिजी असांजे पुठी पोयां तो वार करे अमीर हिन नवाज़ खे नाहे मरायो पर जेकी अॻु असांजा दोस्त मारिया विया आहिनि उन में बि इन जो हथु आहे पाण हाणे छा सलाह वरी कहिड़ी ॾिसूं था हिन नजीब खे जेकॾहिं ॻोठ खां ॿाहिरि न निकितो त मूसा खान जी उताक में अंतर घिड़ी बि हुनखे ख़तम कंदुसि छो त खान पंहिंजे दुश्मननि खे खुरड़ी हिकु हणाईंदो आहे हिकु मां तोखे डीएसपी साहब जो हुकुम ते छॾियां थो जेको कुझु तोखे डीएसपी साहब चयो आहे न उहो ज़हन में विहारे छॾ जेकॾहिं गदारी कई न त ॿीहर खून जे केस में अंदरि करे छॾींदोमांइ ज़मानत बि न थींदी बादशाह यादि रहे जेकॾहिं मां गद्दारी कयां थो पर जेकॾहिं हालार खान खे ख़बर पइजी वई त मां ज़िंदा कोन रहंदुसि जेकॾहिं असांजो कमु न थियो न त तुंहिंजा हॾा जेल में ॻरी वेंदा बादशाह तव्हांजा कम थी वेंदा
पोइ जी कहिड़ी गारंटी आहे जो मुंहिंजा केस ख़तम थी वेंदा? ऐं डीएसपी साहब तव्हांखे ज़बान ॾिनी आहे, साहु फ़ाइदो जो पूरो न आहे। हेॾा हालार ख़ान जी गिरफ़्तारी ऐं तव्हांजो नालो FIR मां ख़ारिज। ठीकु आहे बादशाह, मां कोशिशि कयां थो। असांखे पक आहे तुंहिंजे ॿाहिरि वञण खां पोइ हालार ख़ान तोसां कॉन्टेक्ट ज़रूरी कंदो। हालार ख़ान जो मां हंध जो तव्हांखे ॿुधाईंदुसि, पोयों जी पारत हुजे। असांखे अमन घुरिजे। जेकॾहिं तो ॾोह वारी ज़िंदगी छॾी आज़ाद शहरी जहिड़ा ज़िंदगी गुज़ारणु चाहे थो त पोइ असांखे लाचार न आहे जो असां तोखे तंग कयूं। हितां आज़ादु थी वेंदुसि त रेस आदम ख़ान खे शक न थींदो। आदम ख़ान तव्हांजे आज़ादी लाइ DSP साहब खे चई चुको आहे। साहब आदम ख़ान खे आसिरो बि ॾिनो आहे। तव्हां चई छॾियो आदम ख़ान खे तव्हांजे मथां DSP साहब थोरो कयो आहे। ठीकु आहे बादशाह, मोकल ॾींदा आहे, तव्हांजो कमु जल्दी थी वेंदो। ठीकु आहे बादशाह। घर हला मां सदाई थी अम्मा मां हाणे मरंदे मरी वेंदुसि पर इन घर में पेर न ॾींदुसि। मामा जिन सां गॾु वेठो आहीं न इहे तोखे सॼी ज़िंदगी कोन खाराईंदा। अम्मा मां पिनंदुसि, दर दर जूं ठोकरूं खाईंदुसि, भली मूं ते केॾा पहाड़ टुटनि, पर इहो यादि रखजांइ तुंहिंजे माउ जे घर जो टुकुर कोन खाईंदुसि। हाणे उन अॻियां मां कोन लीलाईंदुसि। मामा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। न अम्मा न, मूंखां परे थी। अम्मा ॾोॾीअ खे बि पितो हूंदो आहे। मां त तुंहिंजी माउ जी हर ॻाल्हि खे नज़र अंदाज़ कंदो आयुसि, पर कल्ह तुंहिंजी माउ हद करे छॾी, सफ़ा हद। जेकॾहिं ही नथो हले त पोइ मां हलां भला। तूं हल तो तेड़ा पादरा खाराइन त यादि कंदे हले थो वीचारो। न मां न, मां कॾहिं कोन हलंदुसि, न हलंदुसि मां। न बा न मां मिड़े तो गची बड़ा भोग भोग करायां। हिननि माइन जे घर बाबा केरु हलंदो? कीखे पंहिंजी गिची पटराणी आहे सो बि यम यम करे। मामा हल मामा घर हल। ही न्याणी पोती पेरनि ते पलान थी रखई। मामा अम्मा मूंखे घणो मजबूर न कर। हे मां तोखे हथ थो वधां, हे हथ थो वधां, तूं उन ॻाल्हि तां लही वञ। अम्मा तूं वापसि वञ ऐं अधीअ खे चइजांइ त अॼु मां तव्हांजे लाइ मरी चुको आहियां। अम्मा मूं पंहिंजे दोस्तनि खे बि वसियत करे छॾी आहे। न्याणी तोखे बि इहा मां वसियत थो कयां त जन मां मरी वञा त मुंहिंजी भेण मुंहिंजो मुंहुं न ॾिसे। मामा मामा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। मामा मामा वाह सॼी ज़िंदगी सभिनी जा दिल ॾुखायई, सभिनीनि खे दर्द ॾिनई, कंहिंखे ख़ुशी न ॾिनई। अॼु पंहिंजे भाउ ऐं पंहिंजे रत जी दिल बि ॾुखायई। हेफ़ अथई अम्मा, हेफ़ अथई। जो तू मूंसां खान जे खाइण या पीअण वारी शइ में ज़हर मिलाए सघे। तूं भली केतिरी बि चालाकी होशियारी ऐं सुजागी छो न करे, पर दादलीअ खे हिननि अखियुनि में धूड़ विझण खूब अचे थो खूब। तोखे अखियुनि में ईअं सुरमूं पाराए वेंदसि जो तोखे अखि चिमण जी बि मोहलत कोन मिलंदी। अहिड़ी छोरी
उहे अबो जो औरतूं ई ॿियूं जिन जे अखियुनि में तूं धूड़ विधी हूंदी। मां उन्हनि मंझां न आहियां जो तूं मूंखे अखियुनि में सुरमो पाराईंदी आहे। सुरमो मां त 12 ऐं 13 तालियुनि खे पंहिंजे हिन तिरीअ जे ताल ते नचायो आहे। पोइ तो जहिड़ी रिढ जे अखियुनि में धूड़ विझां? मुंहिंजे हिन खॿे हथ जो खेल आहे, खॿे हथ जो। अड़े छोरी, चवंदा आहिनि त नियत बद त उनजी रोटी बि रद। ऐं जंहिंजी नियत साफ़ हूंदी आहे न त उन्हनि सां त ख़ुदा बि साथ ॾींदो आहे। मुंहिंजी नियत साफ़ आहे ऐं मुंहिंजो साथ ख़ुदा बि ॾींदो। तुंहिंजी नियत बद आहे त ख़ुदा कंदो त तूं हितां बि तड़जी निकिरंदी। ॾिस, दादली खे दोंस न ॾे त इन्हनि अखियुनि में विझाए न मिर्च। वॾी आई आहे हितां दादलीअ खे बदनाम करे तड़े कढण वारी। अड़ी छोरी, तमामु जल्द हितां तड़जी निकिरी वेंदी। अॼु इहो मूं फ़क़ीरियाणीअ जो गुफ़्तो बि ॿुधी छॾ त तमामु जल्द हितां तड़जी निकिरी वेंदी। दादलीअ खे बि अखियुनि में धूड़ विझण खूब अचे थी, खूब। जेकॾहिं हाणे मां तोखे हितां जल्दी धिका ॾियाराए न कढां न त मां बि पंहिंजे पीउ जी दादली न आहियां। दादली वॾी आई आहे दादी। राजकुरोलू एहमई में कुरोल छोड़ाए के एक कुमा छुड़े साज ये कुहाड़ी ना गभे करे सांस जिंदा पूरे सांस न वैसी के दे वैसी जा आज मई खत्म। मार खुदा जी पवई छापियो करी गाल तो बुध शुक्र कर जो आऊं अची ते पहुती आहियां न त ही त कोहाड़ी सा तुंजा टुकड़ा टुकड़ा करे छडे हा ही मुखे मारिंदो। हाँ हाँ एक न एक दी मैं ते कुमरे सा ते में को बेवकूफ बनाया है ढोलू राजकुरोलू जे ते को किताबा बख्शी करेंदे हां मां चवाई थी त निकरे ता त कया ने इते जो इते पूरो मां भी रहमत रुसे त रब मन्याए बे जी जाई ना है। हां हाँ वेंदा बे रहमत पर याद करी ते बेवफाई करते मेरी दिल ते टुकड़े कर छोड़े न अये दिल जू इया ही दाह निकल सी मेरी दिल के टुकड़े हजार हुए कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा। हाय हाय यहाँ गिरा वहाँ गिरा माई
ही त वीचारो तुंहिंजे इश्क में अंधो थी वियो आहे। अलाह पियो ख़ैर करे। अंधो थी विया त पोइ मां छा कयां? छा वरी छा कंदी? ऐं वीचारे खे थोरो कुरबड़ो ॾींसि। अहिड़ो लाचार अथई त पोइ तूं छो नथी वञी कुर्ब ॾींसि? हाँ ऐं मस्त तोते लॻो वते चई वरी मूंखे थी छोरी पाप पवंदई पाप। मस्त आहे वीचारो ॾाढो मस्त आहे। ख़ुदा जो ॾोह न खण। बस हाणे बस नथी चवां त तूं बि वञी थी थाप कंदी। ढोलू ओ ढोलू हेॾा त अच। जी जी क्या था? ॿुध ढोलू रहमत थी चए ऐं ढोलू सां शादी कंदुसि। तयारु आहे? हाय हाय पीछे तो मैं मिठाइयां मिलाया मिठाइयां। परे थी मुआ लुमड़िया मुहांडरा मिठाइयां मिठाइयां। नेदी तो असली भी कान ठासी। पीछे मैं ते मई दी ठाण कीवे देसा ढोलू राज को रोलू जे तू केड़ी गाल है गुंदड़ी। हल हल मां भी रहमत आया रहमत रहमत रुसे त रब मञाए बेजी जाई ना है किए मासी। हां हे ॾिस हकीम सब खां पहिरियों इहा जांच कर त उहो केरु आहे जंहिं रज़ाक खे पनाह ॾिनी आहे। अच्छा रज़ाक मथां हेॾी कावड़ छो? असुल इहो रज़ाक ई आहे जे हालार खान खे घर खां बेघर कयो आहे। हिन ॻोठ में रही जेको हिन ॻोठ जे चङे जूं पारूं कोटे इन खां वधीक ॿियो को बि दुश्मन न आहे। हा बादशाह घर जो दुश्मन सभिनी को खतरनाक हूंदो आहे। हकीम इन्हीअ जे करे त हालार मात खाई वियो ऐं ॻोठ छॾिणो पियुसि। बाबला साईं अलण जो अखियूं हाणे खुलियल आहिनि। हिन ॻोठ में के दुश्मन आहे के सजण आहे सॼी रिपोर्ट तव्हांखे ॿुधाईंदो। सभ खां पहिरियों मूंखे रज़ाक जी ॼाण घुर्जे। बादशाह सुभाणे रज़ाक तव्हांजे पेरनि में हूंदो कपर में बि खोटे कढी। सुमरे वेठे त शींहं बि बुख मरी आहे को दाव ताड़ त को कयूं। हिन वक़्तु पहिरें सालार खाना लाइ पोड़ी छा तो कोन कुछ भी न खारायो आहे? चई त माल ॾींदुसि पर मां पुलिस में पकड़जी पियुमि 5 लख ॾेई मूंखे आज़ादु करायो अथई। ईअं सम्झ त मूंखे नई ज़िंदगी ॾियण वारो हालार खान आहे। छा मां हुन खां पैसा घुरां? न सुमरन न वधीक मां हुन खां पैसा नथो घुरी सघां। हालार खान मुंहिंजे करे ई ॻोठ छॾियो आहे। यार 2 ॼणा वञी रोड ते नथा फुरी सघूं बाक़ी चई त हली कंहिं घर खे खाट वणो। सुमरे अॼुकल्ह को बि घर में पैसा कोन थो रखे। हाँ बाक़ी का मोटरसाइकिल फुरियऊं 15-20 हज़ार थी पवंदा जेकर अध मुल्ल ते बि विकिणीसीं त। पोइ हलण जी करे दिलावर खान ऐं मूसा खान जे ॻोठ जे विच ते हली पियूं। ईअं सही थींदो। को अकेलो मिलियो त कयूं था वन थक। अचो त हलो। हाँ हकीम जांच करे आए। हाँ बादशाह ॻोठ में कोन थो रहे संगत साथी खां पुछी आयो आहियां। 8 आना शक थो लॻे त बहादुर खान वटि पनाह वठी अथई। हाणे इन बहादुर खान सां बि मिलणो पवंदो जंहिं मुंहिंजे भाइटे हालार खान जे पेरनि हेठां ज़मीन तंग करे ऐं हितां भॼण ते मजबूर कयो। ॾिसां त सही इहो बहादुर खान कहिड़े वण जो मेवो आहे ऐं कहिड़ो ज़ाइको रखे थो खट्टो या मिठो। बादशाह हुन जे वण ई बिज जी मूंखे नाहे ख़बर बाक़ी ॻाल्हाइण जो ॾाढो मिठड़ो अथव। जेके ॻाल्हाइण जा मिठा हूंदा आहिनि अंदर कीने जो कुनो हूंदो अथनि जेको 12 महीना पियो अंदर में बड़के ऐं उन जे बाफ़ खे ॿाहिरि न छॾींदा। ऐं अहिड़ा ई माण्हू हकीम वॾा ख़तरनाक हूंदा आहिनि ख़तरनाक जिन जो अंत लाहिणो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। त पोइ बादशाह छा सलाह अथई? हकीम गाॾी कढ त इन ये गिदरे मिसल ट्रूअ सां हली मिली अचूं। बादशाह जेकॾहिं न उते मूंखे ॾिठऊं त गोली हण में देर न कंदई। आदम खान जे हूंदे आदम ज़ात तुंहिंजे वार खे बि तव ॾेई न सघंदी। बाक़ी इज़राइल अची तुंहिंजो साह कढी वियो पोइ मूं मथां मयार न आहे। बादशाह ईअं कयूं तव्हां वञी मिली अचोसि मूंखे हिते छॾियो। मां वञा अकेलो
हेॾो बला जेॾो मुड़ुसु छा चवंदो बहादुर खान? उठ जेॾो आदम खान आयो ऐं पोयां हिकु गार्ड बि कोन हुयुसि। त पोइ हलण खे वठी वञो। हलण अंधे खे वठी वञा? पाण मथां मूंखे माण्हू न आहिनि खिलाइणा। गाॾी कर त थी अचूं। वधीक बहानो ॻोल्हियूं न त दुश्मननि खां अॻु में मां पूरो कंदुसि। अचो बसा, मां गाॾी कढ रहिया। बाबा साईं मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? तूं हली फसल जी संभाल कर। जे न फसल जी भेल थी त तुंहिंजा वार कुड़ाए बाबा साईं टिकड़े कराए देगड़ी चांहि जी रखंदव न, जेसि ताईं चांहि न थींदी मुंहिंजी सदा ख़तमु न थींदी। बाबा साईं घबरायो न, हलणु अंधो न आहे जो फसल जी भेल कराईंदो। अम्मा पहिरियों त ॾाढी तकड़ हुई। पापा इजाज़त ॾे, पापा इजाज़त ॾे। जॾहिं इजाज़त ॾिनी मां वरी हाणे देरि छो थी करी? बाबा कल्ह मानीअ जो वारो हुयो ज़ीनत जो। कोशिश त घणी कया पर माई मानीअ जे मथां हटे ई कोन पई। बाबा मूंखे त लॻे थो हुन माईअ खे पूरो मुंहिंजे मथां शक थी वियो आहे। अम्मा शक छा जो? माई खे सोराना पक त असां मूसा खे ज़हर ॾींदासीं। इन करे माई तोखे मौक़ो ई न ॾींदी अम्मा जो तूं उनजे खाधे में ज़हर मिलाए सघी। बाबा तूं पंहिंजी दादलीअ खे सुञातो किथे आहे? हिन दादलीअ खे ॿियनि जे अखियुनि में धूड़ विझण खूब अचे थी, खूब। पोइ अम्मा देरि न कर। मूंखां हिकु पल बि इंतज़ारु नथो थिए अम्मा। बाबा तोखे सब्र नथो अचे त मुंहिंजी दिलि जे मथां छा गुज़रंदी? तो इहो कॾहिं सोचियो आहे? अम्मा घबराए न, अलाह कंदो हिकु ॾींहुं अहिड़ो अची वेंदो जो दुनिया चवंदी भला सालू तुंहिंजा भाग। शी मरे ड्रब न चरे, जे चरे त पट मरे।